अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे के माण्हू तारीख़ थियनि था। लेखक जामी चांडियो। छपाईंदड़ कापड़ी पब्लिकेशन, अज़ीज़ मंज़िल, हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। छापो पहिरियों डिसंबर 2005 ईस्वी। चोपड़ीनुमा 32 सिफ़नि ते मुश्तमिल ही किताब पलीजे साहब जे किताब रसूल बख्श पलीजे जो गॾियल कम जो महाग आहे। किस्त पहिरीं के माण्हू तारीख़ थियनि था। इहा अप्रैल 1997 ईस्वीअ जी हिकु शाम जी ॻाल्हि आहे। हैदराबाद में घर वेठो हुउसि त पलीजे साहब जो मुलाज़िम हिकु चिठी खणी आयो, जंहिंमें लिखियलु हो त कचहरीअ लाइ दिलि थी चवे या मूं वटि अचु या तो वटि आउं थो अचां। मूं खेसि जवाब में लिखी मोकिलियो त मां पाण थो अचां। पलीजे साहब सां कचहरी ईअं आहे ॼणु माण्हू उठ किताबनि जा पढ़ी अचे ऐं उत्साह जे सर चश्मनि मां सैराब थी अचे। पलीजे साहब सां तवील इल्मी, अदबी, सियासी ऐं ज़ाती कचहरियूं त हूअं बि मुंहिंजे लाइ मामूल जी ॻाल्हि हुई, पर उहा शाम घणनि हवालनि सां ॾाढी अजीब ऐं फ़ैसिलाती साबित थी। सिंध, पाकिस्तान ऐं अवामी तहरीक सां लाॻापियल बुनियादी सवालनि ते निहायत गहराईअ सां ऐं खुलियल नमूने ॻाल्हायोसीं। हुन ज़माने में केतिरनि ई मामलनि बाबति जुज़वी तरह मूं साणस इख़्तिलाफ़ बि रखियो थिए ऐं उन्हनि सवालनि ते बि ॾाढी लाभाइती कचहरी थी। जीअं लतीफ़ खे पढ़ण सां माण्हू हर दफ़े उनखे नए सिर सम्झंदो ऐं दरियाफ़्त कंदो आहे, तीअं पलीजे साहब सां बि तवील गुफ़्तगूअ खां पोइ हमेशह माण्हू उनखे नए सिर सम्झंदो आहे। हुन शाम मूं खेसि ॼणु त नए सिर दरियाफ़्त कयो। केतिरनि मामलनि बाबति माण्हू अवामी सतह ते खुलियल नमूने सां नथो ॻाल्हाए सघे, पर रूबरू ॻाल्हाए सघे थो ऐं असां ॻाल्हायो। हुन ॾींहंनि में पलीजे साहब जी सिहत अक्सर ख़राबु रहंदी हुई। सो हक़ीक़त उहा आहे त मूंखे दिलि में हिकु अजीब ख़ौफ़ जो अहसासु थियणु लॻो त मौत अणटर हक़ीक़त आहे। जे सुभाणे ओचितो हिन ते उहा घड़ी अची वञे त उन अथाह इल्म, ॾाहप ऐं हमागीर तजुर्बे जो छा थींदो, जंहिंजो 5% बि हिन अञा लिखी रिकार्ड ते नाहे आंदो। हिन जो मूंसां रिश्तो हिकु उस्ताद ऐं अॻुवाण वारो त हो ऐं आहे, पर असांजो हिकु तालुक़ बेहद पंहिंजाइप वारो, हुजाइती दोस्तीअ वारो बि आहे। आउं हिन खे ॾुखीअ खां ॾुखी ॻाल्हि बि साम्हूं चई सघंदो आहियां। सो उन शाम बि मूं पंहिंजे ख़ौफ़ जो अहसासु साण शेयर कयो। हिकु लम्हे लाइ खेसि बि मुंहिंजे सवाल सोचण ते मजबूर कयो। डिघी ख़ामोशीअ खां पोइ हुन जो जवाबु सवाल खां वधीक अजीब हो। चए, जे ईअं थियो त उन इल्मी, अदबी ऐं फ़िक्री नुक़सान जो ज़िम्मेवार तूं हूंदे। ॻाल्हि त हिन हिकु जुमिले में कई, पर मूंखे लॻो त को ग़ैर मामूली बार मुंहिंजे कुल्हनि ते रखिजी चुको आहे, जंहिंखे मुड़ुसु माण्हू थी खणण खां सवाइ ॿी का बि वाह न हुई। ॿिए ॾींहुं पलीजे साहब जो सखर हाई कोर्ट में मर्डर केस रखियल हो। सो वरी गॾिजी निकितासूं। समूरे सफ़र में घणे भाङे सवाल ऐं ज़िक्र साॻियो ई हो। राति जो होटल अल हबीब में तरसियासूं। सॼी राति उते बि साॻियो मौज़ू कचहरीअ जो मुहवर रहियो। ओचितो मूंखे हिकु ख़्यालु ज़हन में आयो ऐं मूं साणसि हिकदमि शेयर कयो। जेसि ताईं तव्हां खां रहियल शयूं लिखाइजनि, तेसि छो न तव्हां जूं समूरियूं छपियल ऐं लिखियल लिखणियूं हिकु हंधि गॾु करे कलेक्टेड वर्क्स ऑफ रसूल बख्श पलीजो जी सूरत में शाया कजनि। मोट में हिन जे चपनि ते हिकु हाओकार जहिड़ी माना ख़ेज़ मुर्क हुई ऐं ॼणु त उहा मुर्क हिन रिथा जो बुनियादु हुई। सो हिन समूरे रिथा जो क्रेडिट उन कचहरी ऐं सफ़र में बार बार थियल उन सवाल ॾांहुं वञे थो। तारीख़ में फ़र्द जो किरदारु ज़माननि खां बहस जो मौज़ू रहियो आहे। जेतोणीकि तारीख़ खे मारूज़ी हालतूं ई अॻिते वधाइनि थियूं, पर उन जी रफ़्तार खे ढरो ऐं ग़ैर मामूली तरह तेज़ करण में अमुल ॾाहनि, आलिमनि, अदीबनि, शाइरनि,
फ़नकारनि, अॻुवाणनि, साइंसदाननि, फ़ैलसोफ़नि ऐं सूरमनि जे किरदार खे कंहिं तौर बि नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। मौरूज़ी हालतूं अहिड़नि फ़र्दनि खे पैदा कनि थियूं ऐं मोट में अहिड़ा फ़र्द तारीख़ जूं धाराऊं तब्दील कनि था। के माण्हू तारीख़ थियनि था। घायल धरतीअ जे सीने जे अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। अयाज़ रसूल बख़्श पली जो बि सिंध जे तारीख़ जो हिकु अहिड़ो यगानू फ़र्द आहे जंहिं न रुॻो पंहिंजे हमअसर दौर ते पंहिंजी ॾाहप, इल्म, फ़न, अमल ऐं मुसलसल जिदोजहद सां ग़ैर मामूली असर विधा आहिनि, पर पाण बि ॼण तारीख़ बणिजी चुको आहे। उहा मुंहिंजी ख़ुशबख़्ती चइबी जो मां हिन जे ॿिनि वेझनि साथियुनि में शामिल रहियो आहियां। मूं न रुॻो इल्म सां इश्क़ कंदड़ हिकु शागिर्द ऐं जिदोजहद जे सफ़र जे हिकु कारकुन ऐं साथीअ जी हैसियत में हिन खां बेहद सिखियो आहे, पर हिकु सब्जेक्ट वार हिन खे वेझिड़ाईअ खां ॾिठो, परखियो ऐं सम्झण जी कोशिशि कई आहे। इल्म ऐं इदराक जी सतनि समुंडनि जे हिन खेड़ाऊ ऐं जिदोजहद जे सूंहें तोड़े साइंसदान सां ज़िंदगीअ जा 19 साल गॾु गुज़ारणु मूं लाइ हिकु अहिड़ो भाॻ आहे जंहिं ते जेतिरो बि फ़ख्रु कजे उहो घटि आहे। रसूल बख़्श पलीजे जी ज़िंदगीअ जा अनेक रंग ऐं रूप आहिनि, पर उन्हनि समूरनि रंगनि जो रूह हिकु ई आहे। इनक़िलाब रुॻो सिंध जे पोरियत अवाम लाइ न, पर समूरी इंसान ज़ात लाइ, समूरी धरतीअ लाइ ऐं दुनिया जे समूरे पोरियत मज़लूम अवाम ऐं मज़लूम क़ौमुनि लाइ। हू पंहिंजी फ़िक्री सरिश्त में हिकु बैनुल अक़वामियत पसंदि आलिम, इनक़िलाबी ऐं तख़लीक़कार आहे। हिन जी घणपासाई शख़्सियत जो हर पासो एॾो वॾो आहे जो उन ते बाक़ाइदा ऐं ईमानदारीअ सां इल्मी तहक़ीक़ थियणु घुरिजे। सिंधी अदब में तहक़ीक़ फ़िक्री ऐं इल्मी तौर अञा बांबड़ा पई पाए। तहक़ीक़ जे ख़्याल खां वॾनि मौज़ूअनि खे हथ में खणण जी रिवायत अञा सिंधी अदब में एतिरो उसरी न सघी आहे। लतीफ़, सचल, हैदर बख़्श जतोई, GM सैयद, ज़ुल्फ़कार अली भुट्टे, मोहम्मद इब्राहिम जोए, शेख अयाज़, बुखारीअ ऐं रसूल बख़्श पलीजे जे इल्मी, फ़िक्री, सियासी ऐं अदबी पासनि जहिड़े समाजी कार्ज ते साइंसी अंदाज़ सां ऐं परख जे लिहाज़ खां तहक़ीक़ किथे कई वई आहे। सिंधी अदब में तहक़ीक़ जो उहो बालिग़ दौर अञा अचिणो आहे। हिन किताब जी रिथा ते अमल लॻभॻि 3 सालनि में मुकमिल थियो ऐं जॾहिं किताबु मुकमिल थियो त पलीजे साहिब ख़्वाहिश ॾेखारी त उनजो महाग बि मां लिखां। रसूल बख़्श पलीजे जी किताब ते महाग केरु न लिखे हा। हू जंहिंखे बि चवे हा उहा आछ पंहिंजे कलम जे अखियुनि ते रखे हा, पर हिन उहो एज़ाज़ बि मूंखे बख़्शियो। हक़ीक़त उहा आहे त हिन किताब जी इशाअत में घणी देर जो हिकु सबबु उहो महाग बि हो। रसूल बख़्श पलीजे जहिड़े यगाने आलिम, मुफ़क्किर ऐं अॻुवाण जी ज़िंदगीअ जे कारनामनि, इल्म ऐं अमल ते माण्हू हिकु महाग में छा लिखे। उहो त घटि में घटि हिकु PhD जो मौज़ू आहे ऐं उहा PhD बि असां वारनि अदबी मास्तरनि जे मयार जी न, पर तहक़ीक़ जे आलमी मयारनि मूजिबि। मूंखे उमेदु आहे त सुभाणे सिंधी अदब जो को न को संजीदा मुहक़िक़ उन मौज़ूअ ते कमु कंदो। अहिड़ी तहक़ीक़ जी घुरिज तहक़ीक़ जो मौज़ू बणिजंदड़ फ़र्दनि खे न, पर संदन अवाम, समाज, क़ौम ऐं मजमूई तौर समूरी इंसान ज़ात खे हूंदी आहे। हीउ महाग रुॻो उन आईंदे जी तहक़ीक़ जे बुनियादी नुक़्तनि ऐं मौज़ूअनि खे वाज़िह करे थो। अञा बि ईअं सम्झणु घुरिजे त हीउ महाग उन मुस्तक़बिल जे तहक़ीक़ जो हिकु ख़ाको आहे जंहिंखे बुनियादी सम्झी अॻिते वधी सघिजे थो। हलीम बिरोईअ हिकु भेरे लिखियो हो त कुदरत कंहिं शख़्स ते ॾमिरबी आहे त उनखे घणियूं सलाहियतूं ॾेई छॾींदी आहे, पर हक़ीक़त उहा बि आहे त कुदरत कंहिं क़ौम ते महिरबानी थींदी आहे त उन जी कुख मां अणॻणियुनि सलाहियतुनि ऐं कुवतुनि जे मालिक ॾाहनि ऐं सूरमनि खे पैदा कंदी आहे। रसूल बख़्श पली जो बि उन ई साथ जो सरवाण ऐं सूंह आहे। हिन जी शख़्सियत एॾी त घण पासाई ऐं हर पासे खां भरपूर आहे जो माण्हू हिन खे कंहिं बि हिकु खाने में फिट नथो करे सघे।
माण्हू उहो तइयुन नथो करे सघे त हू बुनियादी तौरु स्कॉलर, मुफ़किर ऐं समाजी साइंसदान आहे या सियासी अॻुवाण, बुनियादी तौरु अदीब ऐं आर्टिस्ट या हिकु पेशावर इनक़िलाबी ऐं कमिटेड कारकुन, पॉलिसीज़ाज़, हिकमत अमलुनि जो माहिर ऐं तनज़ीम साज़ आहे या को फ़ौजी जर्नेल जेको ग़लति जाइ ते पैदा थियो। मुंहिंजे ख़्याल में उन डाइवर्सिटी जो तइयुन या जे सवाल सां नथो करे सघिजे उहो सभु आहे। ही हुन जे शख़्सियत ऐं रूह जा सभु रंग आहिनि। रसूल बख़्श पली जो इल्मी, फ़िक्री, सियासी, अदबी ऐं समाजी तौरु हिकु रंगो गुल नाहे, पर आलमी ॾाहप, इल्मु, अमल ऐं जिदोजहद जे आसमान जे पस मंज़र में उभरियल हिकु इंटलठ आहे जंहिंजी सुञाणप कंहिं हिकु रंग सां थी नथी सघे। सो अचो त हिन दौर जे हिन यगाने इंसान जी इल्मी, फ़िक्री, सियासी, अदबी, तख़लीक़ी ऐं समाजी कारनामनि ते हिकु पारखू नज़र विझूं। नंबर 1, रसूल बख़्श पली जा इल्मी ऐं फ़िक्री कारनामा। रसूल बख़्श पली जो बुनियादी तौरु हिकु ॾाहो स्कॉलर ऐं साइंसी सियासी मुफ़किर आहे। जीअं हिन जी ज़िंदगीअ, जुस्तजू, पोरिये ऐं अमल जो दाइरो वसी आहे, तीअं हिन जो इल्मी दाइरो बि केतिरनि ई शोबनि ताईं फहिलियल आहे। फ़लसफ़ो, अदब, तारीख़, मज़हब, समाजी साइंसूं, फ़न, सियासत, साइंस, कानून, जंगियूं ऐं जंगी हिकमत अमलियूं, समाजी निज़ाम ऐं उन्हनि जी तारीख़, मार्क्सिज़म, नंढो खंड ऐं सिंध हिन जा पसंदि जा मौज़ू ई न, पर अहिड़ा शुबा आहिनि जिन ते हिन खे उबूर हासिल आहे। एतिरनि घणनि मुख़्तलिफ़ तोड़े मुतज़ाद शोबनि जी हम आहंगी कंहिं हिकु स्कॉलर वटि मिलणु सचपच त कंहिं इल्मी मौजिज़े खां घटि नाहे, ऐं उहो बि उन माण्हूअ वटि जेको रुगो स्कॉलर नाहे पर पोरियत, कारकुन, सियासी अॻुवाण ऐं अमल जे मैदान जो मुजाहिद आहे। उन्हनि समूरनि शोबनि ऐं मौज़ूअनि खे रसूल बख़्श पली जे सिंध में नए सिर मुतारिफ़ करायो, ऐं रुगो नए सिर न पर नए अंदाज़, रवैये, फ़िक्र ऐं बुनियाद ते मुतारिफ़ करायो। हिकु ओरिजिनल थिंकर जी बुनियादी ख़ूबी ई उहा हूंदी आहे जो रुगो मौजूदु किताबनि खे अंदर में ई ओतणो आहे, त पोइ किताबनि खे संभालण जी ऐं गॾु करण जी कैपेसिटी त लाइब्रेरियुनि में वधीक हूंदी आहे। निबार ॾाहनि ऐं स्कॉलरनि जो कमु रुगो पंहिंजो अंदरि किताब गॾु करणो न हूंदो आहे, पर इल्म खे तख़लीक़ी ज़हन ऐं रवैये सां हासिल करे उनखे पंहिंजी ॾाहप जी मिटीअ सां ॿीहर ॻोहे इल्म खे ॾाहप ऐं इदराक जी मंज़िल ताईं रसाइण हूंदो आहे। रसूल बख़्श पली जो जॾहिं लिखंदो ऐं ॻाल्हाईंदो आहे त हू किताब ओगाछींदो आहे, घणनि जियां ग़ैर हज़म अखरनि जूं उल्टियूं न कंदो आहे। नवां तसवुर, ॾाहप जा रंग, इल्मी रवैया ऐं तख़लीक़ी क़दुर ऐं ज़िंदगीअ जा ढंग तख़लीक़ कंदो आहे। पंहिंजी समूरी सोच, रवैये, जिदोजहद, ॾाहप ऐं ज़िंदगीअ में हू हिकु निबार तख़लीक़ार नज़र ईंदो। उहा ई हिन जे ज़ात जी इनफ़रादियत आहे। मार्क्सिज़म खे नए अंदाज़ सां मुतारिफ़ कराइण। रसूल बख़्श पली जो फ़िक्री तौरु मार्क्सिस्ट आहे, पर हू नज़रियाती मैकानिकियत जो शिकार न थियो। हिकु ओरिएंटल मुफ़किर जियां हिन मार्क्सी फ़िक्र खे टीं दुनिया, पाकिस्तान ऐं सिंध जे मख़सूस सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती हालतुनि पटांदड़ तख़लीक़ी ऐं अवामी अंदाज़ सां पेश कयो। असां वटि खाॿे धुर जा रिवायती अॻुवाण रुगो पाण ई हिन देश जे अवाम लाइ ओपरा न हुआ, पर हिननि जंहिं रवैये ऐं अंदाज़ सां मार्क्सिज़म खे हिते मुतारिफ़ करायो, उन रवैये हिन नज़रिए खे बि अवाम लाइ ओपरो करे छॾियो। खाॿी धुर जा रिवायती कामरेड, बोर्जवा, प्रोलतारियत, प्रोलतारी, डिक्टेटरशिप, पेटी बोर्जवा, हैव एंड हैविज़ नॉट जी ॿोलीअ खां घटि ॻाल्हाईंदा न हुआ। हिते पोरियतनि जी घणाई हारी हुआ, पर हिननि जो सॼो ज़ोर प्रोलतारी मज़दूरनि ते हो।
मास्को में बर्फ़ पवंदी हुई त ही हिते कोट पाइणु शुरू कंदा हुआ। अवाम में हेठिएं सतह ते कॾहिं न विया। वॾियूं अवामी जिदोजहदूं अवाम जे साथ सां न कॾहिं हलायाऊं ऐं न उन में सरगर्म हिसो वरिताऊं। मतिलबु त हिकिड़ो मसनूई फैशनी कागज़ी ऐं ओपिरो सियासी ऐं नज़रियाती कल्चर जो माहौल जोड़ियाऊं जंहिंखे हिननि मार्क्सिज़म जी सियासत ते ठेको ठहियो। हद त उहा हुई जो हैदर बख़्श जतोईअ जहिड़े यगाने पोरियत अॻवान खे बि आख़िर ताईं कंहिं इदारे में मेंबर करे न खयाऊं। हुन जे भेट में रसूल बख़्श पलीजे मार्क्सिज़म खे तख़लीक़ी ऐं अवामी अंदाज़ सां ॼण त हिकु मक़ामी फ़िक्र करे पेश कयो। हिन जे समूरनि लिखणनि ऐं तक़रीरुनि तोड़े लेक्चरनि में तव्हांखे ओपरी ॿोली, ओपरा रवैया, ओपरियूं तशरीहूं ऐं तावीलूं न मिलंदियूं। हिन मार्क्सी नज़रिए खे अहिड़ी सवली ऐं तख़लीक़ी अंदाज़ में पेश कयो जो उनखे हिकु आम हारी बि सम्झी सघियो थिए ऐं जंहिं ताईं उहा ॻाल्हि पहुती हिन उहा ॻाल्हि सम्झी। मार्क्सिज़म जी जेका ऐं जहिड़ी तशरीह रसूल बख़्श पलीजे पेश कई उहा रुॻो सिंध ऐं पाकिस्तान लाइ ई न पर सॼे टी दुनिया लाइ ओतिरी ठहकंदड़ ऐं अहमियत वारी आहे। हिन रुॻो कारखाननि जे मज़दूरनि ते ज़ोर ॾियण बजाए अवाम जी अक्सरियती पोरियत हिसे याने हारियुनि समेत समूरनि पोरियतनि ऐं अवाम जी गॾियल तबक़ाती ऐं अवामी जमहूरी जिदोजहद जी ॻाल्हि कई। क़ौमी तबक़ाती जमहूरी इनक़लाबी ऐं साम्राजी दुश्मन जिदोजहद खे गॾु हलाइण जो तसवर। रसूल बख़्श पलीजे खां अॻु बि सिंध में रोशन ख़याल सियासत जूं धाराऊं हुयूं। कामरेड हैदर बख़्श जतोई बेशक सिंध जी सियासी तारीख़ जो हिकु ग़ैर मामूली ऐं अमुल किरदारु आहे ऐं हू न खां चोटीअ ताईं तरक़ी पसंद मुफ़क्किर ऐं अॻवान हो, पर हिन जी सियासत जो घणो ज़ोर तबक़ाती सवाल ते हो ऐं संदसि सिंधी हारी कमेटी उन जो मज़हर हुई। साईं जीएम सैद तबक़ाती ऐं जमहूरी सवालनि खे घणी अहमियत न थिए ॾिनी। हिन जो घणो ऐं सॼो ज़ोर क़ौमी सवाल ते हो, पर उन ॾांहुं बि हिन जो रवैयो अवामी जिदोजहद ते ईमान वारो न पर वॾेरको ऐं तवक्कल ते हलण वारो हो। टे तरफ़ ज़ुल्फ़कार अली भुट्टे तबक़ाती ऐं क़ौमी सवालनि खे इल्मी तौरु अहमियत ॾिजण बजाए सिर्फ़ु स्टेटस क्यो जे मुती जमहूरी सवाल खे खयो। क़ौमी ऐं तबक़ाती सवालनि खां सवाइ जमहूरियत जो तसवुरु हिकु ख़ूबसूरत ख़ुदि फ़रेबीअ खां सवाइ ॿियो कुझु न आहे। जॾहिं त असांजे रिवायती ऐं ओपरे खाबीअ धुर जो घणो ज़ोर साम्राजी दुश्मनीअ ते हो, हिते जे क़ौमी ऐं जमहूरी सवालनि खे हिननि सिर्फ़ु बोर्जवा तबिके जे मफ़ादनि जी पासदारी थिए सम्झो। अवाम जी अक्सरियती पोरियत हिसे याने हारियुनि ऐं मज़लूम क़ौमुनि जे मफ़ादनि जो सुवालु हिननि लाइ वॾेरनि जे मफ़ादनि जे पूराए जे बराबरि हो। रसूल बख़्श पलीजे फ़िक्री तौरु सियासत जे उन्हनि समूरनि धाराउनि खे हिकु त नए अंदाज़ सां ॾिठो ऐं खयूं ऐं ॿियो त उन्हनि विच में फ़िक्री ऐं मारूफ़ी रिश्ते ऐं लाॻापे खे वॾी साइंसी तवाज़ुन ऐं फ़िक्र हुनरमंदीअ सां वाज़े कयो। फ़िक्री हुनरमंदीअ सां वाज़े कयो। संदसि किताब सुबुह थींदो अहिड़ी मुतवाज़िन ऐं दूर अंदेश फ़िक्र जो तर्जुमान आहे। याने सादनि लफ़्ज़नि में चई सघिजे थो त हिन क़ौमी तबक़ाती जमहूरी ऐं साम्राजी दुश्मन सवालनि खे गॾे ऐं तवाज़ुन सां खयो, छाकाणि त उन्हनि जा सबब ऐं मुहरिक बि साॻिया हुआ ऐं आहिनि त हल बि हिक ॿिए ते मदार रखंदड़ आहिनि। दावा सां चई सघिजे थो त उहो फ़िक्री तवाज़ुन सियासी मैदान में पाकिस्तान अंदरि विरले किथे नज़र ईंदो। रसूल बख़्श पली जो रुॻो मक़ामी तरह न पर हक़ीक़त में पंहिंजे हमअसर दौर जी टी दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जे जिदोजहद जो समाजी साइंसदान ऐं नज़रियादान आहे। जे लतीफ़ हिकु आलमगीर शाइर ऐं मुफ़क्किर आहे, पर मख़सूस हालतुनि ऐं सबबनि करे दुनिया हिन जे फ़न ऐं फ़िक्र खां घुर्बल लाभ हासिल करे न सघी आहे, तीअं रसूल बख़्श पली जे जहिड़नि मुफ़क्किरनि सां बि उहा साॻी सूरत हाल लागू आहे। हिन खे मौक़िया हुजनि हा ऐं हालतुनि हिन खे इजाज़त ॾियनि हा त हिन खे टी दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी जिदोजहद जो हिकु अवल दर्जे जो नज़रियादान ऐं मुफ़क्किर सम्झो ऐं मञियो वञे हा।
डॉक्टर इक़बाल अहमद खे अहिड़ी हैसियत हासिलु हुई ऐं मां हुनजो बेहदि एतिराम कंदो आहियां, पर जेकॾहिं हुन जी भेट रसूल बख़्श पलीजे सां कजे त मूंखे इल्मी ऐं फ़िक्री तौरु रसूल बख़्श पलीजे जो पासो वधीक ॻरो नज़र अचे थो। जॾहिं त डॉक्टर इक़बाल अहमद जी उमिरि रुॻो किताबनि ऐं फ़िक्री तालीम में गुज़री, पर रसूल बख़्श पलीजे जी हयातीअ जो वॾो हिसो जिदोजहद, अमल जे मैदाननि ऐं जेलनि में गुज़रियो आहे। जेतोणीकि पलीजे साहब दुनिया जे अनेक वॾियुनि यूनिवर्सिटियुनि में आलमी सतह जा लेक्चर ॾिना आहिनि, पर उन जे बावजूदि मख़सूस मक़ामी तनज़ीमी सियासी मुआशी मजबूरियुनि तोड़े तरजीहुनि सबबि हू जंहिं सतह जो स्कॉलर आहे ओतिरो वक़्तु आलमी सतह ते ॾेई न सघियो।